बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज यो वीडियो ठाहियां पियो। मूंखे ख़बर पई आहे को ग़लति इंफॉर्मेशन निकिती आहे। को मेहड़ के असां को कट था ॾियूं, मेहड़ के बोड़ियूं था। मेहड़ मुंहिंजो घर आहे। इहो मां सोचे बि नथो सघां ना मां अहिड़ो कमु कंदुमि। को बि सिंध जो शहर मुंहिंजो शहर आहे। मुंहिंजी कोशिशि इहा आहे जो मां अञा मेहड़ खे बचायां। जेको पाणी पोइतो अचे थो अञा वाध कंदो। मुंहिंजो मक़सदु इहो हुयो जो बाबा पाणी खे को रस्तो अहिड़े तरीक़े सां ॾियो जंहिंमें असांजा शहर बचनि। इहो न आहे जो असां अहिड़ा कट हणूं या अहिड़ी शयूं भञूं रहंदो जेकी शइ बतल आहे उन खे बि बोड़े छॾूं। इहा जंहिं बि कढी आहे या इहा ॻाल्हि निकिती आहे इहा ग़लति आहे। इहो थियणो ई कोन्हे। इनशा ताला अञा मां चयो इहो आहे जो रिंग बंदि जेको तव्हांजो आहे, जेको मां ॾिठो आहे, इहो नंढो आहे। इन खे अञा 4-5 मशीनूं मां CM खे चयो तव्हांखे ॾे। इन रिंग बंदि खे मोकिरो बि कयो, वॾो बि कयो। जो पाणी पोइतो चढ़ंदो त तव्हांखे नुक़सानु थींदो। मां तव्हां सां गॾु आहियां। मुंहिंजी ज़रूरत तव्हांखे पए, ॾींहुं हुजे राति हुजे, मां तव्हां वटि अची मदद कंदुमि तव्हांजी। मां तव्हां सां गॾु आहियां इन शइ जे बारे में। अगरि जंहिं बि इहा ॻाल्हि सोची आहे इहा ग़लति आहे। ईअं थी नथो सघे। ग़लति ॻाल्हि आहे सफ़ा।